लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं असां सां गॾु आहे मुल्क जो नामियारो दानिश्वर ऐं थर में समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ असांजो दोस्त इंजीनियर नसीर मेमण साहब। अॼु असां हुन सां हिकिड़े ई नुक़्ते ते ॻाल्हाइणु चाहियूं था। उहो नुक़्तो बि मां तव्हांखे ॿुधायां त असांजो जेको नौजवान नसिल आहे उनखे छा लिखणु खपे, छा पढ़णु खपे, लिखणु कीअं पढ़णु कीअं वधाइणु खपे, लिखणु कीअं वधाइणु खपे, ऐं असां पंहिंजे वतन ॾांहुं, पंहिंजी तारीख़ ॾांहुं, पंहिंजे जाग्राफ़ी ॾांहुं, पंहिंजे माण्हुनि ॾांहुं, पंहिंजे दरियाहनि ॾांहुं, पंहिंजे ज़मीनुनि ॾांहुं, पंहिंजे वणनि ॾांहुं, पंहिंजे खेतनि ॾांहुं, पंहिंजे मिसकीनी ॾांहुं, पंहिंजे अमीरी ॾांहुं उन नमूने जी तालीम बि हासिलु करियूं था या न। इन सिलसिले में अॼु जनाब नसीर मेमण साहब खे मूं इहो हिकिड़ो ई सुवालु। नसीर साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। लीडर टीवी खे अवां कॾहिं कॾहिं टाइम ॾियो था जॾहिं बि कराची अचो था ऐं असांखे बेहदि ख़ुशी थींदी आहे त के न के नामियारा माण्हू उहे असां सां ॻाल्हाइनि था। ऐं मां का बि वधीक तमीद खां सवाइ रुॻो अव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि इहा पुछणु थो चाहियां त अॼु जो जेको नौजवान आहे उनजो तालीम जे बारे में, तालीम जेका हिकिड़ो त इल्मु आहे, तालीम त उहा आहे जेका दर्सी किताबनि में पढ़िजे थी, पर इल्मु हिकिड़ी वॾी वुसअत आहे ऐं घण मानाऊं घण पासाऊं हिकिड़ो किसो आहे। उन में असांजो नौजवान जेको आहे उहो धरती सां वाॻियल घटि आहे। माना मुंहिंजे पुट खे शेक्सपियर जी ख़बर आहे, शाह लतीफ़ जी ख़बर न आहे। हाणे तव्हां ॾिसो था न संदो केॾो आहे, डिस्कनेक्ट आहे। हाणे छा कयूं प्लीज़? आहे ॾाढी तव्हां आम ॻाल्हि कई। ॾिसो पहिरें छा थींदो हुयो, असां जंहिं दौर में ग्रोअप थिया आहियूं इंस्टीट्यूशन्स में, त स्टूडेंट्स खे असांखे हिकिड़ी प्रिविलेज इहा हुई त असां हिकु वक़्तु पंहिंजा दर्सी ऐं निसाबी किताब ऐं सरगर्मियूं बि करे पिए सघियासीं। गॾोगॾु असां पंहिंजी सोसाइटी ऐं पंहिंजी सोसाइटी रुॻो ॻोठ या सिंध न पर हिकिड़ी ग्लोबल सोसाइटी सां कनेक्टेड हुआसीं। जेतोणीकि तॾहिं मालूमात जा ज़रिया महदूद हुया। को किताब छपिजी अचे ऐं वरी जॾहिं सिंधीअ में तर्जुमो थिए त असां ॻोठनि जा माण्हू पढ़ी सघूं। जो असांखे त अंग्रेज़ीअ ताईं पहुच न हुई। डान अख़बार बि अचे त उहा 3-4 ॾींहुं अचे। डान अख़बार ऑनलाइन त कान हुई अवेलेबल, या ॻोठनि ताईं त उनजी पहुच न हुई। सिंधी अख़बार हिकु ॾींहुं छपजंदी त ॿिए ॾींहुं शाम जो मिलंदी, कॾहिं कॾहिं ॿेरी बि न मिलंदी। त उनजे बावजूदि हिकिड़ी सोसाइटी सां कनेक्टिविटी। हींअर ॼाण जा ज़रिया वधी विया, कंप्यूटर अची वियो, इंटरनेट अची वियो, गूगल अची वियो, दुनिया जो एक्सपोजर वधी वियो, वधीक असांखे दुनिया ताईं पहुच ऐं ॼाण ताईं पहुच मिली वई। लॉस इहो थियो त असां पंहिंजे रूट्स खां डिस्कनेक्टेड आहियूं। असांजो यूथ रूट्स खां डिस्कनेक्टेड आहे, पंहिंजी हिस्ट्री खां डिस्कनेक्टेड आहे। सो हिकिड़े पासे जिते असां मॉडर्न नॉलेज ऐं मॉडर्न गैजेट्स ऐं टेक्नोलॉजी में त एक्सपर्टीज़ में वञी हलिया वियासीं, पर हिकिड़ो नुक़सानु इहो थियो त असां पंहिंजे पाड़नि खां, पंहिंजे रूट्स खां, पंहिंजे समाज खां किथे डिस्कनेक्ट थी विया आहियूं। माना आउं अॼु जी जनरेशन खे जेका कंपेयर थो कयां पंहिंजे दौर सां, त मूंखे लॻे थो हिन जनरेशन जो डिस्कनेक्ट आहे। छो डिस्कनेक्ट आहे ऐं तॾहिं छा हुयो जेको कनेक्ट कंदो हुओ? उहा पुल कहिड़ी, उहा पुल ॻोल्हण जी ज़रूरत आहे। जॾहिं त इदारा माना अॼु जे भेट में त इदारा घटि हुया, हाणे त तव्हां वटि कई इदारा आहिनि। पर मां पर्सनली सम्झां थो त सोसाइटी जे अंदरि जेको पॉलिटिकल पार्टीज़ ऐं मूवमेंट्स जो इंस्टीट्यूशनल रोल आहे, उहे हिकिड़ा इदारा आहिनि, उहे इंस्टीट्यूशन्स आहिनि। उहे तहरीकूं ख़ुदि उनजो हिकु हिकु फ़र्द इंस्टीट्यूशन हो। त उहे जेके तरबियत कंदा हुआ, उहे जेके ॼाण जा ख़ज़ाना फ़राहम कंदा हुआ, यानी तव्हां अंदाज़ो कयो त निसाबी किताबनि में जेका सिंध जी तारीख़ आहे उहा असां तव्हां सभिनी पढ़ी आहे। उहा त सरकार जे हिसाब सां हिकिड़ी ठहियलु तारीख़ आहे। उन में जेतिरा मसाला सरकारी हिसाब सां मिलाइणा हुआ, जंहिं नज़रियनि सां उनखे कनेक्ट करिणो, उन हिसाब सां ठहियलु हो। पर ॿिए पासे हिकिड़ो अल्टरनेट डिस्कोर्स जा फ्लोज़ हुया, हिकिड़ो नहरूं पे हलियूं मुतबादिल बयान यानी ॻाल्हियुनि जूं। उहे किथां पिया? उहे पिया आहियूं उन्हनि स्कॉलर्स वटां जेके तहक़ीक़ कंदा, जेके समाज सां कनेक्टेड हुआ, जिन वटि पंहिंजा वसी तजुर्बा हुया। तव्हां नाला खणणु शुरू करे छॾियो, साईं जेम्स सैद, रसूल बख्श पली जो, जाम साकी, माना नाला त खुटण जा कोन्हनि, एतिरा नाला। लेखकनि ते अचो त अलाए केतिरा नाला। सिराज साहिब जा नावल पढ़ो, कामरेड हैदर बख्श जतोई जूं लिखतूं ऐं पंफलेट पढ़ो ऐं उनजी तारीख़ खे ॾिसो। ऐं पोइ त हिकिड़ी लेखकनि जी ऐं शाइरनि जी त हिकिड़ी अथाह वॾी हिकिड़ी अणखुट कतार। इहे उहे सभु माण्हू हुआ जेके पुल थियल आहे। इहा पुल हुई। इहा पुल किथे कमज़ोर थी आहे, जंहिंखे असांखे रीबिल्ड ऐं रीब्रिज करण जी ज़रूरत
था। पर तव्हां जिन जा नाला वरिता आहिनि इन खां सवाइ ॿिया अणगणिया माण्हू आहिनि जेके आहिनि, ठीकु आहे, उहे सभु आहिनि ई कोन हाणे, पोइ इहा पुल कीअं ठहंदी? मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका असां जंहिं क़िस्म जी पुल हुन दौर जी ॻोल्हियूं था, शायदि किथे असां में गैप आहे। पाण खे ब्लेम करणु थो चाहियां। असांखे सम्झणु घुरिजे त उन दौर जा जेके मीडियम ऑफ कम्युनिकेशन हुआ ऐं अॼु जे दौर जी जेको मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे उहो फ़र्क़ु अची चुको आहे। उन वक़्तु ओताकूं हुयूं, उन वक़्तु कचहरियूं हुयूं, उन वक़्तु पंफलेट हुया, उन वक़्तु माण्हुनि जो माण्हूअ सां पर्सनल राब्तो हुयो। इहे मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे। जलसा थींदा हुआ, ॻोठाणियूं कचहरियूं थींदियूं हुयूं, कार्नर गॾिजाणियूं थींदियूं हुयूं। पर असांखे हाणे रियलिस्टिकली इहो सम्झणु घुरिजे त जेको हिन दौर जी कनेक्टिविटी जी ब्रिज आहे उहा डिजिटल एंड इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, मोस्टली डिजिटल। असांखे पंहिंजे कंटेंट खे उन चैनल ते खणी वञिणो पवंदो। जेकर मां अॼु बि एक्सपेक्ट कयां त मां पंफलेट लिखां ऐं उहो माण्हू पढ़नि विराइनि ऐं 30 कापियूं कार्बन कापियूं ठाहे ऐं पंफलेट ठाहे उन जा विराइनि ऐं उन जूं फ़ोटो स्टेटूं करे विराइनि ऐं लेथ मशीन सां ठाहे विराइनि, त इहो कोन्ह थींदो ऐं न थियणु घुरिजे। हिन दौर खे हिन दौर जी रियलिटी सां कनेक्ट करिणो पवंदो, हिन दौर जे टूल्स तां वञिणो पवंदो। सवे हज़ारे माण्हू जेके उन दौर जा पॉलिटिक्स में असां तव्हां जिन कुझु न कुझु सरगर्मी कई, कंहिं न कंहिं तरह असां सरगर्म हुआसीं। असां ते हिकिड़ो इहो बि फ़र्ज़ु आहे त उन कंटेंट खे उन मीडियम में खणी अचूं जेको मीडियम अॼोकी जनरेशन नीड आहे। मिसाल सां उन दौर जूं जिन मां वटि यादूं आहिनि, जेके उन दौर जी शयुनि खे लिखणु था चाहिनि, तारीख़ुनि जूं यादूं लिखणु था चाहिनि, या जेको लिटरेचर हुननि पढ़ियो सिंध जे हवाले सां, पाकिस्तान जे हवाले सां, ओवरऑल इंसान ज़ात जे बहितरी जे हवाले सां जेको लिटरेचर जिते मौजूदु आहे, उहो 1000 कापियुनि वारो किताबु हाणे ॻोठनि में पहुचे, उहो न थी सघंदो। न, पर नसीर साहिबु मां तव्हांखे विच में रोकियां थो। अवां था चओ त मीडियम या वसीलो जदीद करिणो पवंदो, ॻाल्हियूं पंहिंजे वतन जूं करणी पवंदियूं। यस, पाकिस्तान में छा थो थिए, सिंध में छा थो थिए, लाड़काणे में छा थो थिए, ॻाल्हि इहा करणी पवंदी। बिल्कुलु ठीकु, मीडियम इहो आहे। हा, इहो मीडियम त यंगर जनरेशन वटि आहे न, ॾिसो सीनियर वटि कोन्हे। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर हाणे जेकर सीनियर चाहे थो त मुंहिंजी ॻाल्हि ओसि ताईं पहुचे, जेकर इहा ज़रूरत ऐं ख़्वाहिश सीनियर जी आहे त पोइ हुनखे उन जनरेशन जे मीडियम ते वञिणो पवंदो जंहिंजे थ्रू उहा पहुचंदी। हाणे हुन लाइ छा करे? की वॾनि ते तव्हां बार छो था विझो? सिखे सवलो आहे, ईअं न आहे। इहो असांजा हिकिड़ा मेंटल बैरियर्स आहिनि। कई माण्हू खे मां ॾिसंदो आहियां जेके मां दोस्त बि सीनियर ॾिसां, जेको मूंखां वॾा सीनियर आहिनि, उहे 300-400 एंट्रीज़ एक्सेल में विझणु, छा कैलकुलेटर ते बि नथा कनि, लिखी पेन पने ते जोड़ था कनि। हू चवंदा इहो सवलो आहे। हू चवंदा केरु वेठो एक्सेल में विझणु? साईं एक्सेल पोइ फाइल खोलियो, पेन में विझो। हाणे हिकिड़ो मेंटल बैरियर आहे, बसि साईं हीअ फलाणी शइ ईमेल करे छॾियो। अड़े छॾियो यार, मां ख़तु मोकिले छॾियो। साईं ख़तु 6 ॾींहं पहुचंदो, ख़ुदा जा बंदा ईमेल हेॾां क्लिक कंदो न पुॼी वेंदी। हाणे उन जनरेशन वटि हिकिड़ो मेंटल बैरियर आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे जे उन जनरेशन खे पंहिंजा थाट्स पहुचाइणा आहिनि त इहे बैरियर उनखे टोड़ना पवंदा। हा, असां तव्हां जेके थोरो विच वारी जनरेशन आहियूं, या इवन जेका यंगर जनरेशन आहे, जंहिं वटि जेकर उहा अर्ज आहे त उहा उनखे असिस्ट करे। हीअ टेलीफोन, हीअ कमाल आहे, हीअ डिवाइस, हीअ रिवोल्यूशन आहे। जेतिरा तव्हां हज़ारे समय पंफलेट खणी ऐं जेको तव्हां उन दौर में एक्टिविस्ट रहिया हो, तव्हांखे यादि आहे त कीअं तव्हां दरियानि तां टपी, ॿेलनि मां गुज़री, ॻोठनि में माण्हुनि जे ओताकुनि ते वञी उहे पंफलेट पहुचाईंदा कीअं हुया। जॾहिं सख़्तियूं ते इवन कामरेड मां उहे बि सुञाणा जेके अटे ऐं कणिक जे बोरीअ में विच ते पंफलेट रखी ऐं बोरी करे खणी वेंदा हुआ, ॻोठ जो अटो पिया वठी वञूं घर जो, उहे पंफलेट ईअं बि खणी वेंदा। पर हाणे उहो त दौर ॿियो हो न। हाणे अॼु जे दौर में जेका शइ उन वक़्तु 1000 माण्हुनि ताईं पहुचाइण में 6 महीना खपंदा जंहिं शइ खे, उन खां 6 सेकंड था। उन खां आख़िरी ॻाल्हि थो पुछां, अवां था चओ इहा ॻाल्हि वॾनि खे अॻिते अचिणो पवंदो, मीडियम हथु करणो पवंदो, सिखणो पवंदो, ऐं नंढनि खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी। हाणे इन्हनि ॿिन्ही जे विच में हिकिड़ो वरी ॿियो रुकावट ऐं बैरियर ऐं हिकिड़ो नाको लॻल आहे। उहो छा आहे? उहो हीअ आहे त सिंध हुजे या सॼो मुल्क पाकिस्तान हुजे, नसीर मेमण साहिबु असां वटि काउंसलिंग जो, आथत जो, दिलजाए जो, अॻिते वधण जो, कैरियर काउंसलिंग जो को बि सिस्टम ई कोन्हे। हा, ठीकु। हाणे जॾहिं उहा काउंसलिंग, माना जीअं शाह लतीफ़ चयो त मूंसे कंहिं न कयूं, गोशे पिरी न गॾिया। हाणे कंहिंसां बि इन करे नथो कयां मां
जो गोशे मूंसां पहिरीं गॾिजनि ई नथा। हाणे छा कयां? इहा काउंसलिंग कीअं थींदी? इदारा बि कोन्हनि, पार्टियूं बि हाणे पंहिंजे वजूद बचाइण में ई पूरियूं आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे, नाला नथा खणूं, असुल ॻाल्हि इहा आहे। अॻे पार्टियूं बि त बहस जो माहौल हो न, पार्टियूं बि त मुबाहिसा कराईंदियूं न, पार्टियूं बि त पंहिंजे माण्हुनि खे बीहारींदियूं स्टेज ते त बाबा मूंखां सुवाल पुछो न। हाणे न स्टेज आहे, न माण्हू आहे, न सुवाल आहे, न जवाबु आहे। मूंखे का स्टेज त ॾियो न, मां पंहिंजे नौजवान खे सम्झायां। मां ज़ाती तौर इहो थो सम्झां छा इन ते बि कॾहिं वेही ॻाल्हाइणु घुरिजे त पार्टियूं छो इन फेज़ में हली वियूं आहिनि। मां नथो चवां त ख़तमु थी वियूं आहिनि, पंहिंजे वसार हथ पैर हणनि थियूं, पर किथे न किथे उहे अॼोके दौर जे रिक्वायरमेंट सां पाण खे अलाइन नथियूं पियूं करे सघनि। शायदि हुन वटि उहो कैडर कोन्हे, हुननि वटि यंग जनरेशन खे अपील करण वारो छा कंटेंट कोन्हे। किथे त ॾिसो उन जनरेशन खे या उन्हनि पार्टीज़ खे या उन्हनि लीडरशिप खे वेही सोल सर्चिंग बि करणु घुरिजे न, रिफ्लेक्शन बि त दुनिया में थींदी आहे न। त यार जेके टूल्स, जेके टेक्निक्स मां 20 या 25 साल अॻु पे यूज़ कयूं ऐं उन दौर जूं तक़ाज़ाऊं ॿियूं हुयूं। मिसाल उन वक़्तु जेकर को किताबु अंग्रेज़ी मां तर्जुमो थींदो उर्दू में, उर्दू मां तर्जुमो थींदो हुजे न सिंधीअ में, हू दुनिया जे पुराणनि किताबनि जे आर्काइव्स में वञी पवंदो त असां वटि नई प्रोडक्ट थो रहंदो ऐं असां उनखे वेही कापियूं ठाहे ऐं हिकिड़ो को माण्हू पढ़ंदो फलाणे जो किताबु त पोइ 100 माण्हुनि खे चइबो। हाणे उन जनरेशन खे सम्झणो पवंदो त हाणे तव्हांखे माण्हू या जेको युथ आहे, जेको नौजवान आहे, जंहिंखे तव्हां एड्रेस करणु घुरो था, जंहिंखे तव्हां चाहियो था त तव्हांजे ख़्याल खे फॉलो करे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, उहो कई हवालनि सां असांजी तव्हां खां कई स्टेप अॻियां बीठो। जेकर तव्हां चाहियो था त हू तव्हां ऐं हू गॾु हलनि त हुनखां एक्सपेक्ट न कयो त तव्हांजी स्पीड ते पुठियां पेर करे मोटी अचे। तव्हांखे पंहिंजी रफ़्तार वधाइणी पवंदी, उन ताईं पहुचणो पवंदो। इहा स्ट्रगल आहे हिकिड़ी ॿिए क़िस्म जी जेका करणी पवंदी। ॾिसो जेकर असां उहा न कंदासीं त हुन जनरेशन मां छो एक्सपेक्ट करियूं। असां त चाहियूं न त हुन जनरेशन खे इहा अंडरस्टैंडिंग थिए, उहा सिंध सां कनेक्ट थियनि, सोसाइटी सां कनेक्ट थियनि। हिते बि वाशिंगटन DC जी ॻाल्हि कनि था, क्रिप्टो करंसीज़ ते ॻाल्हाइनि था, UK जे कोविड जे वेरिएंट ते ॻाल्हाइनि था, पर ॻोठ में जेको वणनि खे जीत थो लॻे तंहिं ते चवनि था ॻाल्हाए त इहो केरु हुननि ताईं खणी ईंदो, केरु हुननि खे हिन जी इम्पोर्टेंस सम्झाईंदो त हीउ जेको सांगड़ में वण खे जीत थो लॻे इहो तव्हांजे ग्लोबल मार्केट सां कनेक्टेड बि, हिन खे आइसोलेशन में न ॾिसो। इहो कमु आइडियली इन लाइ बेस्ट प्लेस जॻह हूंदी आहे यूनिवर्सिटी। पॉलिटिकल पार्टियूं पॉलिटिकल कंटेंट खणी ईंदियूं, पर उन पॉलिटिकल कंटेंट खे हाणे इनरिच करण लाइ अॼु जे दौर में हाणे तव्हां उन्हनि तक़रीरुनि, जज़्बाती तक़रीरुनि, शेर ऐं शाइरीअ सां माण्हुनि खे उभारे त ईंदो, पर जिन फोरम्स ते उन्हनि खे केस विढ़णो आहे। मां मिसाल थो ॿुधायां, सुभाणे तव्हांजे माण्हुनि खे को इर्सा दावत ॾिए त सिंध जा 10 सिलेक्टेड माण्हू अचो, अची असांखे सिंध जो केस ॿुधायो त तव्हां सां प्रॉब्लम किथे आहे। हाणे हुते मां छा वञी चवंदुसि त पाणीअ मथे झूपड़ा मोरख हुन मंदरु हू चढ़ाई अलाए तूं छा थो चवि, असांखे ॿुधायो त क्यूसिक घणा तो वठी ईंदा आहिनि, कंदो केॾा आहीं ऐं मथां तोसां घणा हूंदा। इहो केरु सम्झाईंदो? इहो थी सघे थो पॉलिटिकल लीडर बि ईअं न सम्झाए सघे, पर जेको तव्हांजो एकेडमिशियन आहे उन ते वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। मां ज़ाती तौरु सम्झां थो त यूनिवर्सिटीज़ खे रीबिल्ड ऐं रीइनवेंट करण जी ज़रूरत आहे। असांजी यूनिवर्सिटीज़ खे नए दौर जे तक़ाज़नि सां पाण खे कनेक्ट करणो पवंदो। उहे सोसाइटी सां डिस्कनेक्टेड, तमामु घणो डिस्कनेक्टेड, उहे टेक्निकल उन किताबनि ऐं मार्कुनि ऐं मार्कशीटुनि ताईं महदूद रहिजी पियूं। दे शुड गो बैक टू देयर सोसाइटी एंड पे बैक टू देयर सोसाइटी। नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। जनाब नसीर मेमण साहब तमामु सवली ॻाल्हि कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा कई अथई त यूनिवर्सिटीज़ खे जदीद थियणो पवंदो ऐं असांजे नस्ल जूं जेके घुरिजूं आहिनि, तक़ाज़ाऊं, डिमांड्स आहिनि, उन्हनि सभिनी खे पूरो करण लाइ पाण खे बि अपडेट करणो पवंदो, जेको यूनिवर्सिटियुनि जो सॼी दुनिया में कमु आहे। ॿियो कमु इहा त पॉलिटिकल पार्टियूं पंहिंजे अंदर में जाती पाए इन ॻाल्हि ते बि गौर करे सघनि त उहे नौजवाननि खे कीअं कैच करे सघंदा। ऐं अॼु लीडर पोइते नौजवान उन्हनि खां घणो अॻिते वधी विया आहिनि, त नौजवान बि पोइते कोन ईंदा, वरी बि लीडरनि खे नौजवाननि सां गॾु बीहण लाइ तकड़ी विख वधाइणी पवंदी। इन करे अचो त पंहिंजे ॿारनि सां 2-3 घड़ियूं हर रोज़ु वेही उन्हनि खां पुछूं, उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि ते आमादा कयूं त पंहिंजे मुल्क जे बारे में, पंहिंजे सूबे, पंहिंजे वतन सिंध जे बारे में बि के शयूं ज़रूरु पढ़ो त जीअं मां पंहिंजे उन पहाड़ सां गॾियल रहो। लीडर TV ॾिसण लाइ वॾी महिरबानी। नसीर साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। ऐं वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में असां हाज़िर थींदासीं। असां सां गॾु रहिजो। अल्लाह भाई।